अरबीअ मिठे खां आमिना अम्मा जी जुदाई हिकु आ उमिरि नंढड़ी ॿियो सफ़र टियों अकेलाई है टियों अकेलाई। अरबीअ मिठे खां आमिना अम्मा जी जुदाई अरबीअ मिठे खां आमिना अम्मा जी जुदाई हिकु आ उमिरि नंढड़ी ॿियो सफ़र टियों अकेलाई है टियों अकेलाई। वही घुमण पे कन मदीने दे जॾहिं अम्मा गॾु आ मोहम्मद पाप पंहिंजी प्यारी अम्मा सां हिक बानी बि गॾु आहे बस संगत आई हाई हिकु आ उमिरि नंढड़ी ॿियो सफ़र टियों अकेलाई है टियों अकेलाई। अरबीअ मिठे खां आमिना अम्मा जी जुदाई अरबीअ मिठे खां आमिना अम्मा जी जुदाई हिकु आ उमिरि नंढड़ी ॿियो सफ़र टियों अकेलाई है टियों अकेलाई। जंहिं वक्त वापस मोटिया मके पाके अचनि पिया सा चौथी मंजिल आहे अबवा जाते हो पहुता जिते हुई बयाबानी वॾी जंगल ऐं तन्हाई जिते हुई बयाबानी वॾी जंगल ऐं तन्हाई हिकु आ उमिरि नंढड़ी ॿियो सफ़र टियों अकेलाई है टियों अकेलाई। उते आमिना मिठड़ी अम्मा सकरात में आहे मासूम बचड़ो अम्मा जी बात में आहे। उते आमिना मिठड़ी अम्मा सकरात में आहे मासूम बचड़ो अम्मा जी बात में आहे। जिते आन चाचो ऐं न मामो मासी न का आई हिकु आ उमिरि नंढड़ी ॿियो सफ़र टियों अकेलाई है टियों अकेलाई। प्यारे बच्चे जा सॾ सुणी पो अखिड़ियूं खोले थी चेहरे मुनवर खे ॾिसी वरी अखिड़ियूं बूटे थी। प्यारे बच्चे जा सॾ सुणी वरी अखिड़ियूं खोले थी चेहरे मुनवर खे ॾिसी वरी अखिड़ियूं बूटे थी। अल्लाह साईं आया तकदीर बणाई अल्लाह साईं आया तकदीर बणाई हिकु आ उमिरि नंढड़ी ॿियो सफ़र टियों अकेलाई है टियों अकेलाई। 6 साल जो नंढड़ो बचो ॿियो मौत अमड़ जो 6 साल जो नंढड़ो बचो ॿियो मौत अमड़ जो जिते को बि वारिस नाहे ॾे केरु दिलासो। 6 साल जो नंढड़ो बचो ॿियो मौत अमड़ जो 6 साल जो नंढड़ो बचो ॿियो मौत अमड़ जो जिते को बि वारिस नाहे ॾे उते केरु दिलासो। गॾु आहे बानी उम्मे ऐमन साब पराई गॾु आहे बानी उम्मे ऐमन साब पराई हिकु आ उमिरि नंढड़ी ॿियो सफ़र टियों अकेलाई है टियों अकेलाई। अरबीअ मिठे खां आमिना अम्मा जी जुदाई अरबीअ मिठे खां आमिना अम्मा जी जुदाई हिकु आ उमिरि नंढड़ी ॿियो सफ़र टियों अकेलाई है टियों अकेलाई। अरबीअ मिठे खां आमिना अम्मा जी जुदाई हिकु आ उमिरि नंढड़ी ॿियो सफ़र टियों अकेलाई है टियों अकेलाई। अरबीअ मिठे खां आमिना
अम्मा जी जुदाई अरबी मिठे खां आमिना अम्मा जी जुदाई हिकु आ उम्र नंढड़ी ॿियो सफ़र टियों किलाई है टियों किलाई उते पाक पैगंबर चयो अमड़ सां रहणो आ प्यारी अम्मा खे इत छॾे अॻिते न हलणो आ उते पाक पैगंबर चयो अमड़ सां रहणो आ प्यारी अम्मा खे इत छॾे अॻिते न हलणो आ बानीअ खां पंहिंजी बाह ते हर हर पे छॾाई बानीअ खां पंहिंजी बाह ते हर हर पे छॾाई हिकु आ उम्र नंढड़ी ॿियो सफ़र टियों किलाई है टियों किलाई 24 सालनि जी तॾहिं हुई आमिना अम्मा थी फौत गाज़ी जॾहिं हुई आमिना अम्मा 24 सालनि जी तॾहिं हुई आमिना अम्मा थी फौत गाज़ी जॾहिं हुई आमिना अम्मा अल्लाह साईं आई तक़दीर बणाई हिकु आ उम्र नंढड़ी ॿियो सफ़र टियों किलाई है टियों किलाई अरबी मिठे खां आमिना अम्मा जी जुदाई हिकु आ उम्र नंढड़ी ॿियो सफ़र टियों किलाई है टियों किलाई